आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का गमे मानो पांजे न्यानन के जिंदा पूरींदा अल्लाह एकड़ो मानो आयो मदीने जे मीर के चई सई मां वडो डोह कयो आ कीडो चेसे मुंजो डोह वडो पान फरमायो ज़मीन वडी या तुझो डोह वडो सोना ज़मीन नंढी डोह वडो पान फरमायो आसमान वडो या तुझो डोह वडो सोन आसमान नंढो मुंजो डोह वडो पान फरमायो अल्लाह वडो या तुझो डोह वडो सोना साईं अल्लाह वडो आ डोह नंढो सदको वञास मुंहिंजे साईं फरमायो बयान कर कहिड़ो डोह अथई वडो अल्लाह तुझे नंढे गुनाह के माफ कंदो साईं माफ़ी मिलंदी अलाए न तुझो कलमो पढ़ा मां माफ़ी मिलंदी या न जन्नत मिलंदी या न सदको वञास मुंहिंजे साईं फरमाए बयानो कर साहबा जी जमात वेठी सोने चेहरे वारो सोना के मुबारक वारो सोना चपन मुबारक वारो वेठो हुयो पाण फरमाई बयानो कर हुजूर के चवण लॻो साईं अबू जहल जो कानून हुयो छोकरा जमन त छॾे ॾियो न न्याणियूं जमन त दफ़न कयो हलंदे हलंदे मुंहिंजी घरवारीअ खे पेट थियो मां वञा पियो वापार ते साल के चम ॻाल्हि ॿुध इहो ॼमई त बिना पुछण जे पूरे छॾजांइ पुट ॼमई त छॾजांइ साईं मोया पोयां मुंहिंजे घरवारीअ खे धीउ ॼमी मुंहिंजी घरवारी वॾी नेक साले हुई उन धीउ खे मूंखां लिकाए पालियो मां मोटी आहियां मूंखे चईं धीउ ॼाई दफ़न कयमि साल गुज़रियो 2 साल गुज़रियो 3 साल गुज़रियो मुंहिंजी न्याणी वॾी थी मुंहिंजे साल मूंसां हक़ीक़त बयान कई मियां ॻाल्हि ॿुध नाराज़ न थिए त पोइ मां अर्ज़ु कयां पाण फरमायूं ॿुधाए पाण फरमाई छा पई चए चई साईं ज़ाल चयो अल्लाह साल चयो धीउ ॼमी मां पूरी नाहे पाली चओ त घुरायासे साईं न्याणी अची वई नंढड़ी न्याणी कमकार करे मोटी अचा बाबा बाबा करे सीने ते वेंदी मुंहिंजा थकई लही वेंदख हाय औलाद अखियुनि जो टार कमकार करे जॾहिं मोटी ईंदो आहे त न्याणियूं ॾोटियूं ओटड़ियूं ओटड़ जॾहिं अची करे सीने ते चढ़ंदा अथई त सॼे ॾींहं जा थकई लही वेंदा अथई हुज़ूर खे चयईं साईं मुंहिंजी न्याणी बाबा करे मुंहिंजे सीने ते चढ़ंदी हिकु दफ़े गलीअ में रांद पई करे अबू जहल ज़ालिम जी नज़र पयोसि चोरी कजी फिलाणे जी मूंखे घुराई त चोरी पाली अथई आओ मुंहिंजा साईं असांजो कानून नागे जल्दी कर चोरी पूरे न त मां पाण पूरींदोमांसि साईं अबू जहल जो हिकु भाउ सारो वॾो ॿिए नंबर में कुदरतन मूंखे बि दिलि में नफ़रत अची वई साल खे चयोमि न्याणीअ खे हारो सिंगारो कराए त मां नानाणा घुमाए अचांसि मुंहिंजा साईं हारो सिंगारो करे न्याणीअ खे कुल्हे ते खयोमि ओडर बि लिकाए खयोमि हलंदे हलंदे रस्तो छॾे बयाबान झंगल में वयुमि न्याणीअ मथे ते कुल्हे ते जे बाबा भुलियो आहे एॾे झंग अथई न्याणीअ सां ॻाल्हायां नथो बयाबान झंगल में पहुची करे मुंहिंजा साईं मां कोडर खाई साईं मुंहिंजो मां खॾ पियो खणा न्याणी निमाणी प्यारे अंदाज में पुछे पई मुंहिंजा बाबा साईं इहो छा पियो करे मां न पियो ॿुधायांसि मुंहिंजा साईं कोडर हणंदे हणंदे जॾहिं मूंखे मिटी पई पवे न्याणी मुंहिंजे मथे ते मिटी लाहे पई कपड़नि तां मिटी साफ़ करे पई प्यार वारी ॿोली ॻाल्हाए पई पर मूंखे रहम न पियो अचे मुंहिंजा साईं खॾ कयमि उहा न्याणी पाण लथी मिटी खॾ मां कढी ॿाहिरि पई उछले त बि रहम न पियो अचे उन वेचारी खे कहिड़ी ख़बर त का मुंहिंजे लाइ खॾ खई अथई मुंहिंजा साईं
मुझे जिस्म में जॾहिं पगरो पियो अचे न्याणी पंहिंजे पोतीअ साम्हूं जे पगर खे ऊंघे पई तभी रहम न पियो अचे ओ मुंहिंजा साईं जॾहिं खॾ वॾी कंहिं न्याणीअ खे वारनि खां वरितो में खॾ में उछलण जी कंहिं त मूंखे चुंबड़ी पई इलाज पई करे रोए पई हाय अपील भी करे रहम जी दरख्वास्त पई करे चुमियूं पई दे ओ मुंहिंजा साईं मूंखे निरड़ ते चपन ते गिटन ते चुमियूं पई दे मुंहिंजा बाबा साईं मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो छो तो दफ़न करी बाबा मां घर न हलंदी मां बाबा मां ख़र्ची न वठंदी मां बाबा मूंखे न बोर बाबा मूंखे न बोर बाबा रहम जी अपील थी कयां ओ मुंहिंजा साईं कंहिंजे बच्चे खे को मार ॾींदो रोड़ी रोड़ी अबे खे तव्हां हलींदो हिन खे त मां पाण अबो पूरियां पियो मुंहिंजी तव्हां कंहिंखे ॾे चुमियो भाकुर एलज़ रहम जी अपील रहम न आयो शैतान सुवार हो पटे पाण खां छिके खॾ में उछलियो मांस रोए पई मिटी विझण शुरू कंहिं में रड़ियूं पई करे बाबा रहम रहम न आयो पूरींदो वयुसि मिटी विझंदो वयुसि पूरे करे मुठी आयूं मुंहिंजा साईं हाणे त रात रात जो निंड में ईंदी आहे साम्हूं बि चवंदी आहे ओ मुंहिंजा बाबा जानी मूंखे छो पूरे वए बाबा साईं मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हो बाबा साईं क़यामत थींदई तूं बि ईंदे मां बि ईंदसि मशर जो मैदान भी हूंदो रब वटि अचणो अथई ओ मुंहिंजा साईं मां खां निंड फिटी वई आहे अल्लाह अल्लाह साबन भट्टीअ जे दावत अचण वारा उस्ताद फिदा भट्टी जे दावत अचण वारा सदको वञास मुंहिंजो मिठो मोहम्मद रोए पियो अखियुनि मां नीर हुज़ूर फरमायो यार क़यामत थींदी अल्लाह तो फरमाए इज़ा समा ओ शक़्क़त व अज़नत लिरब्बिहा व हुक़्क़त आसमान फाटी पवे आसमान के वेड़ींदासे ज़मीन के धोड़ींदासे ज़मीन लुडंदी यौम तुबद्दलुल अर्ज़ु ग़ैरल अर्ज़ ये ज़मीन तब्दील थींदी अल्लाह अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल पर जॾहिं क़यामत क़ाइम कंदासे सिजो अंधो थींदो सिज बेनूर थींदो आसमान फाटी पवंदो सितारा किरी पवंदा जबल सरासरा थी उॾामी वेंदा दरिया ख़त्म थी वेंदो अल्लाह तो फरमाए ओ मुंहिंजा दिल पर ज़मीन तब्दील थींदी फाटंदी हाय इज़ा सुलसिलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अथक़ालहा व क़ालल इंसानु मा लहा माण्हू चवंदो ज़मीन खे छा थियो पंहिंजा ओभर ॿाहिरि कढंदी अल्लाह तो फरमाए आए बि आई ज़ाबिन क़ुतिलत क़यामत थींदी असां उन नियाणियुनि खे उथारे करे पुछंदासीं ओ नियाणियूं निमाणियूं उथो उथो ॿुधायो तव्हांखे कहिड़े केस में ज़िंदा दफ़न कयो वियो अल्लाह सदको वञांसि मदीने जो मीरो रोए पियो सहाबा रोअनि पियो यार ॻाल्हि ॿुध ज़ुल्म वॾो कयो अथई गुनाह वॾो कयो अथई हेॾे मां मुहम्मद अहिड़ो कलमो आंदो मां मुहम्मद अहिड़ो इस्लाम आंदो आहे अच त मां मुहम्मद कलमो पढ़ायां त अॻियां गुनाह अल्लाह माफ़ करे छॾींदई